अस्सलाम वालेकुम सादिया जना ऑफिशियल ते तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद ऐं तव्हां सभिनी जी रिक्वेस्ट हुई त अमा शबीरा यानी आपा शबीरा खे तव्हां पंहिंजे यूट्यूब चैनल ते इनवाइट कयो ऐं मां पाण अमा ॾे हली आई आहियां ऐं तव्हां सभिनी जी ख़्वाहिश तव्हां सभिनी जी जेके रिक्वेस्टूं हुयूं अॼु क़बूल थी वियूं ऐं अम्मी अॼु फ्री हुई त उन्हनि वरी मूंखे टाइम ॾिनो आहे ख़ासि स्पेशली एकता जे ॾियारे जे लाइ। त अम्मी कीअं आहियो? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। तव्हां ख़ुशि आहियो? सभु ख़ैरु आहे। असांजे प्रोग्राम खे ॾिसंदड़ बि सभई ख़ुशि हूंदा। इंशाअल्लाह अल्लाह साईं ख़ुशियूं नसीब कंदनि। एकता जो ॾींहुं तमामु सुठो, हिकिड़ी नई ईद आहे, सिंध जी ईद आहे, सिंधी ईद आहे। हिन ईद में जीअं त रोज़नि जी ईद हूंदी आहे, रमज़ान शरीफ़ जी ईद, त असां मुसलमान रोज़ा रखंदा आहियूं। उन खां पोइ ईद थींदी आहे ऐं जे ईद उज़ा आहे त उहो बि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम ऐं हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम जे यादि में ईद आहे। पर हीअ ईद अहिड़ी आहे जंहिंमें का बि पाबंदी न आहे ऐं हीअ हिकु दिलि जी ख़ुशी आहे, सिंध जी ख़ुशी आहे। हिन में कंहिं बि मज़हब जी पाबंदी न आहे, ॿोलीअ जी पाबंदी न आहे। सिर्फ़ु हिकिड़ो अर्ज़ु आहे त सिंध में जेके बि रहवासी आहियूं, जेके बि रहूं था सिंध जे अंदरि, उहे सभु सिंधी आहियूं। बिल्कुलु सिंधी ईअं आहियूं त ॿोलियूं भली अलॻि आहिनि, मज़हब भली अलॻि आहिनि, पर उन जे बावजूदि सिंध में रहण वारा सिंधी सॾाईंदा। असां पंहिंजे वतन खां ॿाहिरि जॾहिं वेंदा आहियूं त उते पुछा कई वेंदी आहे त तव्हां केरु आहियो, किथां जा रहाकू आहियो, त असां ॿुधाईंदा आहियूं त असां पाकिस्तान जा आहियूं। त हू चवंदा आहिनि पाकिस्तान त सॼो पाकिस्तान आहे, पर तव्हांजो सूबो कहिड़ो आहे? ॻोठ शहर त असांजा कोन एतिरा सुञाणंदा आहिनि, पर पुछंदा आहिनि त तव्हां कहिड़े सूबे सां था तालुक़ु रखो, त असां ॿुधाईंदा आहियूं त सिंध सां था रखूं पिया। पोइ हू असांखे चवंदा आहिनि त वाओ सिंध सिंध, त माना असां जेके बि ॿोलनि वारा आहियूं, जेके बि मज़हबनि वारा आहियूं, पर सिंध जा रहवासी आहियूं ऐं सिंध जा आहियूं, सिंधी आहियूं। जी बिल्कुलु। पंहिंजे सूबे जे नस्बत असां सिंधी सॾाईंदासीं। इन सिंधी हुअण जे करे हर दौर में को न को अहिड़ो इंसान पैदा थींदो आहे जेको नई जुस्तजू, नई हिकिड़ी ॻोल्हा कंदो आहे त का मां अहिड़ी शइ रखां जंहिंजे करे सुञाण थिए, या उन ॻाल्हि जे करे मां हमेशह ज़िंदा रहां। त असांजो अली काज़ी साहिबु जेको KTN जो मालिक हो, उन इहा हिकिड़ी सोच थी, हुनखे असांजी भलाई हुई, सिंध जी भलाई हुई, असांजी सिंधियुनि जी भलाई हुई, सिंध में रहंदड़नि जी भलाई हुई। असांखे हिकु नई ख़ुशी मिलणी हुई। ख़ुशी त हूअं बि आहे, पर उनजो इज़हार करण जो हिकिड़ो मौक़ो मिलियो। बिल्कुलु। त उनजे सोच में, उनजे दिमाग़ में तख़लीक़ हिकिड़ी पैदा थी त छो न इन ॾिहाड़े खे मल्हायो वञे, ऐं अलाह साईं हुनजी मदद कई, असांखे ख़ुशियूं मिलियूं। हीउ ॾिहाड़ो मल्हायो थो वञे पियो, हिनखे एकता जो ॾींहुं चयो थो वञे, यानी ॿधीअ जो ॾींहुं। बिल्कुलु। जॾहिं ॿधीअ जो ॾींहुं चऊं था त असां सिंध में सभु रहंदड़ पाण में ॿधीअ में हुअणु घुरिजे। त इहो एकता जो ॾींहुं ईअं अली काज़ी साहिब जी मतिलबु जुस्तजूअ सां, हिकिड़ी हिमत सां, हुनजे कोशिश सां असांखे मिली वियो। ऐं असां सभु हुनजे ज़िंदगीअ वॾीअ जे लाइ, हुनजे ख़ुशि रहण जे लाइ, हुनजे सिहत जे लाइ, हुनखे आबाद ॾिसण जे लाइ दुआ गो आहियूं, अलाह साईं ख़ुशि रखे। ऐं इहा असां इन ॾींहं खे पंहिंजी सकाफ़त सां मल्हाईंदा आहियूं। सकाफ़त सां ईअं त असां पंहिंजो सकाफ़ती सिंध जो लिबास पाईंदा आहियूं, जंहिंमें सलवार कमीस ऐं टोपी अजरक लाज़मी आहे, ही पाईंदा आहियूं। सिंध जी निशानी, सिंध जी निशानी।
असां जूं औरतूं जेके आहिनि उहे गज भरियल कपिड़ा बर्तन भरियल जेके सिंध में बर्त भरिया था वञनि उहे पाईंदियूं आहिनि जंहिंजी जीअं गघा आहिनि या गज आहिनि उहे पाईंदियूं आहियूं मथे ते चुनरी या अजरक मथे ते रखंदा आहियूं ऐं घणे क़दुरु अॻ में सिंध जी जुती हूंदी हुई गुल वारी पर हाणे उहा ठही कोन थी मिले पई पर वरी बि उन जे मुशाबत में को जीअं शेप ओढ़ो हुजे अहिड़ी का ॻोल्हे लहंदा आहियूं ऐं बाज़ारि में त उहा ख़रीद करे ईंदा आहियूं पोइ उहे पाईंदा आहियूं ऐं ज़ेवर बि अहिड़ा अहिड़ा ई पाईंदा आहियूं। असांजे सिंध जे सकाफ़त में ॾाढी सूंह आहे ॾाढी शोभ आहे जीअं असांजूं रिलियूं आहिनि उहे रंग बिरंगी थियूं ठहनि टुक जूं थियूं ठहनि टुकड़ियूं टुकड़ियूं ॻंढे ॻंढे हिकिड़ियूं अहिड़ियूं डिज़ाइनियूं तयारु कयूं थियूं वञनि जिन खे ॾिसण जे लाइ अखियूं अटकी वेंदियूं आहिनि त हीअ जुड़ियल कीअं हे ठहियल कीअं हे। अहिड़ी तरह सां बर्थ आहिनि उन्हनि बर्थनि खे बि असां चिताए ॾिसंदा आहियूं ऐं ॾाढी चाह सां ॾिसंदा आहियूं ऐं उन मां सिखण जी कोशिशि कंदा आहियूं त हीअ टाको कीअं लॻल आहे हीअ बर्थ कीअं आहे हीअ लीक कीअं थियल आहे जेकर मां बि इहो ई ठाहियां इहो ई भरियां। जेका असुल अमी चइजे त सिंध जी सकाफ़त आहे हुनर हुनर त इहे इन हुनर में सभु कुझु अचे थो वञे तॾा ठाहिणु पिंडियूं ठाहिणु दॿकियूं ठाहिणु ऐं विंजड़ा जेके पका हूंदा आहिनि उहे ठाहिणु उन खां पोइ ॿियो बि अलाए केतिरियूं शयूं आहिनि जेके असांजी सकाफ़त में शामिल आहिनि ऐं ॾुध विलोड़ण वारी चाॾी उन जे मथां मांधाणी ऐं वरी पोइ इहे हुनखे जेके रसियूं ॿधियूं वेंदियूं आहिनि उन्हनि खे छिकण जे लाइ उनखे झूटण जे लाइ त जीअं अंदरि उहो मांधाणी फिरे ऐं हुनखे झुगे झुगे सॼो मखणु पैदा करे इहे सभु शयूं असांजी सकाफ़त सां शामिलु। पोड़ो माण्हू हुयो उहो गुज़ारे वञण ते हुयो अॻे नेक तबियतूं हुयूं ख़बर पवंदी हुई त हाणे मुंहिंजो हालाणो आहे। 4 पुट हुयसि चइनी पुटनि खे चई त बाबा वञूं काठियूं करे अचो जंगल मां हिकु हिकु भरी काठियुनि जी आणे रखियूं चई इन मां हिकु हिकु खणी भञी विया चई हाणे हीअं कयो चइनी भरनि मां हिकु हिकु काठी खणूं त 4 काठियूं थींदियूं उन्हनि 4 काठियुनि खे हिकिड़ो हिकिड़ो ॼणो भञे घणा ई ज़ोर ॾिनऊं गोॾनि जा हथनि जा पर न भञी सघिया चई बाबा मां त वञा थो मरी पर हाणे तव्हां इहो संभाल कजो त जेकॾहिं ॿधी हूंदव पाण में त कोई बि तव्हांखे टोड़े न सघंदो पर जे हीअं अकेली अकेली काठीअ वांगुरु थी वेंदो त हर को भञी विझंदव। इहो छा हुयो इहे 4 पुट कोन हुआ जेका ॻाल्हि जेका कई वई उहा 4 पुटनि जी न आहे इहे 4 असांजा सूबा आहिनि। इहो पोड़ो केरु हो पोड़े जो हवालो पोड़े जो जेको नालो ॾिनो वियो उहो पंहिंजे वतन खे ॾिनो वियो पाकिस्तान खे त असांजो पाकिस्तान हिकु आहे 4 सूबा अथसि 4 ई पुट अथसि जेकॾहिं तव्हां पाण में ॿधी न कंदव त हर को भञी विझंदव यानी असांजे वतन ते हर कोई काह करे ईंदो पर जे 4 ई ॿधल हूंदव पाण में त को बि तव्हांजे वतन खे जोखो न पहुचाए सघंदो। इन करे ॿधी सुठी आहे 2 भाइर हुजनि इन जो मतिलबु आहे ॿधी पाण में ॿधी रखिजे। हे एकता छा आहे एकता जो ॾींहुं असांखे काज़ी साहब जेको लिखी ॾिनो ऐं जेको अॼु ॾींहं ताईं लिखियलु आहे अॻियां त इहो ॿधीअ जो नालो आहे। ही गॾिजी झुमरियूं हणणु छा आहे इहा ॿधी त सभु कठे बीठा आहियूं ख़ुशियुनि में आहियूं हिक ॿिए ॾांहुं दिलियूं ख़ुशि आहिनि 2 हथ तो खयां 2 मां खयां वरी हिक ॿिए खे हथ मिलाए वरी ईअं हो जमालो इहो छा आहे इहा ॿधीअ जो सबक़ु आहे। ऐं एकता वारे ॾींहुं ते सभु क़ौमूं मिलियल गॾु हिक ॿिए सां मोहबत सां ऐं मतिलबु एतिरे प्यार मोहबत सां सभु हिकु गॾु नज़र ईंदा आहिनि। हा पर सभु क़ौमूं मुंहिंजो मतिलबु पठान मुहाजर बि मां बि ॾिठा आहिनि त सभु गॾु बीठा मां उहो चयो न त ॿोलीअ जो फ़र्क़ु न आहे हीअ ईद सभिनी जी आहे हीअ ख़ुशी सभिनी जी आहे पर इन ॾींहं खे क़ाइमु रखण जे लाइ हमेशह हिक ॿिए सां ॿधीअ में रहणु घुरिजे।
ईअं न त हिते गॾिजी झुमरियूं आहियूंसीं वरी हितां वञूं त तूं केरु मां केरु, न, ईअं न थियणु घुरिजे। छो त ख़ुशी आई आहे त उनखे ख़ुशि असलूबीअ सां निभायो। ईअं न त घड़ी खन जी ख़ुशी करे वरी सागाई टुकर साग सां, ईअं न। सो पंहिंजी सकाफ़त जूं जेके शयूं आहिनि उन्हनि जी हिफ़ाज़त कयो त असांजी सुञाण क़ाइमु दाइमु रहे। सिंध अॼु जी न आहे। मोहम्मद बिन कासिम आयो हो त उन बि सिंध जी साराह कई। तॾहिं त हेतिरियूं एजादियूं कोन हुयूं, न हेतिरियूं टीवियूं हुयूं, न फ़ोनियूं हुयूं, न के हेॾी सूंह हुई महलातियूं हुयूं बादशाहनि जूं, वॾा वॾा मस्जिदियूं हुयूं, मीनार हुआ, वॾा वॾा वॾियूं वॾियूं शयूं हुयूं। पर हीअ जेका हाणे ग़रीब बि अमीर आहे, इहे सहूलियतूं कोन हुयूं। हाणे जेॾो सुख, महिरबानी करे पाण में ॿधी कयो, एको कयो। ऐं हीअ जेका असांखे ईद मिली आहे, इहा सभई मिली सिली मल्हायो, ख़ुशियूं कयो। उहो ख़ुशि रहण जे लाइ इंसानु वॾे जदोजहद थो करे, वठि पाजा थो करे पियो। ख़ुशी एकता जे हवाले सां स्पेशल त इन जे करे मां स्पेशली हाणे तव्हांजी ॻाल्हियूं त तमामु सुठियूं आहिनि, ॿुधाइजो त जीअं जल्दी जल्दी। माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरो लखने में सुहिणा माण्हू, ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा लखने में। अलाह साईं कंदो त सिंध आबाद हूंदी, पाकिस्तान आबाद हूंदो, पाकिस्तान आबाद हूंदो त चारई सूबा आबाद हूंदा, सभु सलामत हूंदा, हर कंहिंजा बचड़ा जुड़िया हूंदा। अलाह साईं रोज़ी कुशादी कंदो, मुसीबतूं मलामतूं रब्बिल आलमीन लाहींदो। ए अलाह साईं, असां इंसान आहियूं, जॾहिं तूं चवीं थो पियो मालिक त मुंहिंजे हुकुम खां सवाइ पन नथो चुरी सघे, त असां इंसाननि खे कहिड़ी ताक़त आहे। तूं इंसाननि में इंसानियत वापसि कर, ईमान जी सलामती ॾे, रिज़्क़ रोज़ी ॾे, बचन सिरनि जो ख़ैरु कर, ख़ुशियूं ॾे, ख़ुशियूं ई ख़ुशियूं ॾे। ऐं जंहिं हीअ एकता जी ख़ुशी ॾिनी आहे, उन शख़्स खे वॾी ॼमार अता कर, सुठी शोभ अता करेसि, जग मुहताज करेसि, दुनिया सलामी करेसि। अलाह साईं असांखे बि तौफ़ीक़ ॾे त असां हिक ॿिए सां ॿधीअ में रहूं, एके में रहूं। ही जेके बि विगोड़ आहिनि, विछोड़ आहिनि, इहे ख़तमु कर, इंसाननि जूं दिलियूं साफ़ कर, रब्बिल आलमीन ईमान जी सलामती ॾे, हिलाल रोज़ी ॾे, हिलाल सोच ॾे। बसि तूं मालिक आहीं, तूं भलायूं ॾे, जंहिंमें तूं राज़ी हुजे उहा राह ॾे, जंहिंमें तूं राज़ी हुजे उहा राह ॾे, जंहिंमें तूं राज़ी हुजे रब्बिल आलमीन उहा राह। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे पंहिंजो कीमती टाइम ॾिनो ऐं एतिरनि ॾींहंनि खां बल्कि महीननि खां सभिनी जी रिक्वेस्ट हुई ऐं इहा ख़्वाहिश हुई त तव्हां पंहिंजी मदर सां, अम्मा शबीरा सां, आपा शबीरा सां हिकिड़ी वीडियो अपलोड कयो। त फाइनली हीअ मां वीडियो हिकिड़ी हाणे अपलोड कंदसि। ऐं हाणे मुंहिंजो अर्ज़ु आहे त ही जेको चैनल आहे सादिया जो, छा नालो रखियो अथव? सादिया चन्ना ऑफिशियल। हा, सादिया चन्ना ऑफिशियल, इन खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं ॿियो छा, शेयर कयो, शेयर ज़रूरु कयो ऐं सुठा सुठा कमेंट्स ॾियो। जेके ग़लतियूं हुजनि त उहे बि ज़रूरु ॿुधायो, पर हिकिड़े लफ़्ज़नि जे हद में। छो त असां चैनल इन लाइ न खोलियो आहे त बसि तव्हां पाण सम्झी सघो था पिया, जेका थी सघेव महिरबानी। थैंक यू अमित, थैंक यू। ऐं अॼु बसि तव्हांजी ख़्वाहिश बि पूरी थी वई, मुंहिंजी ख़्वाहिश बि पूरी थी वई त अम्मी मुंहिंजे चैनल जे लाइ हिकिड़ी वीडियो टाइम कढियो तव्हां। ऐं महीने खां ॾेढ खां मां अम्मी खे चयो, पर एतिरे टाइम खां अम्मी मसरूफ़ हुई। ऐं अम्मी थैंक यू थैंक यू थैंक यू थैंक यू, तव्हांजी वॾी महिरबानी। बस 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 घणो ख़र्च न कर, बस थैंक यू। ओके, अल्लाह हाफ़िज़। वरी मां इहो ई चवंदमि त सब्सक्राइब कजो, लाइक कजो, शेयर कजो ऐं बाक़ी सभु अम्मी तव्हांखे ॿुधाइजो। ओके, अल्लाह हाफ़िज़।